खबरवास शेयर कंदासीं। टंडोले आर्मी पुलिस जे मुबैना तशद्दुद जो निशानो बणियल ॻोठाणो सिविल अस्पताल में फौत वियो आहे। फौती नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त गुज़िरियल राति देर सां माछी होटल स्टाफ ते क़ाइम पुलिस चेक फोर्स इंचार्ज ऐं एहलकारनि जे मुबैना तशद्दुद में ॻोठाणे जी हालत ख़राब थियण बाद इलाज लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। सिविल अस्पताल में ज़ेर इलाज खुदा बख्श उर्फ भोरू ख़ासकेली दम ॾेई छॾियो। फौती नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस फोर्स इंचार्ज अल्लाह वसायो नूड़ी ऐं एहलकार खुदा बख्श मथां सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। टंडोले आर्मी पुलिस जे मुबैना तशद्दुद जो निशानो बणियल ॻोठाणो सिविल अस्पताल में फौत वियो आहे। फौती नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त गुज़िरियल राति देर सां माछी होटल स्टाफ ते क़ाइम पुलिस चेक फोर्स जे इंचार्ज ऐं एहलकारनि जे मुबैना तशद्दुद में ॻोठाणे जी हालत ख़राब थियण बाद इलाज लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। सिविल अस्पताल में ज़ेर इलाज खुदा बख्श उर्फ भूरू ख़ासकेली दम ॾेई छॾियो। फौती नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस फोर्स इंचार्ज अल्लाह वसायो ऐं एहलकार खुदा बख्श मथां सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। हैदराबाद मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं शबीर अबड़ो खां। जी शबीर आगाह कजो। जी शबीर आगाह कजो। मुबैना तशद्दुद जो निशानो बणियल ॻोठाणो हैदराबाद जी सिविल अस्पताल में फौत थी वियो। गुज़िरियल राति देर सां माछी होटल स्टाफ ते क़ाइम पुलिस चेक फोर्स जे इंचार्ज ऐं एहलकारनि जे मुबैना तशद्दुद में ॻोठाणे जी हालत ख़राब थियण बाद इलाज लाइ खेसि हैदराबाद जी सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। सिविल अस्पताल में ज़ेर इलाज खुदा बख्श उर्फ भूरो ख़ासकेली दम ॾेई छॾियो। वारसनि पारां पुलिस फोर्स इंचार्ज अल्लाह वसायो लहड़ी ऐं एहलकारनि ते ॻोठाणे खे मुबैना तशद्दुद करे बेहाल बणाइण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। फौत थी वियल नौजवान जे भाउ रसूल बख्श ख़ासकेली ऐं ॿियनि जो इल्ज़ाम आहे त कल्ह मंझंदि धारे माछी पुलिस फोर्स जो इंचार्ज ॻोठ जान मोहम्मद ख़ासकेली आयो हो, जितां हू खुदा बख्श खे थाणे ते बयानु ॾियण जो चई पाण सां गॾु वठी वियो ऐं बाद में खेसि लाकअप करे मुबैना तौर तशद्दुद करण बाद आज़ादी लाइ 1 लख रुपया रिश्वत तलब कई। उन्हनि जो चवणु आहे त असां राति देर सां रक़म हथ करे ॻोठ खां भाउ खे पुलिस फोर्स तां छॾाइण लाइ वियासीं त लाकअप में मुबैना तौर खुदा बख्श बेहोशी वारी हालत में पियल हो। उन्हनि चयो त खुदा बख्श उर्फ भूरो ख़ासकेली जे लाकअप में हालत ख़राब थियण बाद पुलिस फोर्स जो इंचार्ज ऐं एहलकार पुलिस फोर्स छॾे गुम थी विया हुआ। उन्हनि ॿुधायो त पुलिस फोर्स तां खुदा बख्श खे खणी इलाज लाइ टंडो अलायार वियासीं, पर हालत ख़राब हुअण बाद असांखे हैदराबाद जी सिविल अस्पताल उमाणियो वियो। वारसनि पारां तस्दीक कंदे चयो त सॼी राति खुदा बख्श खे होश न आयो ऐं हू कुझु देरि अॻु हैदराबाद जी सिविल अस्पताल में फौत थी वियो आहे। उन्हनि जो मुतालबो आहे त DIG ऐं SSP मामले जो नोटिस वठनि त जीअं पोस्ट इंचार्ज ऐं अमले ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई थी सघे। जी महिरबानी शबीर तफ़सील जे लाइ।